बॉलीवुड जी मक़बूल अदाकारा ऐं मॉडल उर्वशी रौटेला न्यूयॉर्क पहुची वई आहे, जिते नसीम शाह अॻी क्रिकेट खेॾण लाइ पहुतल आहे। पाकिस्तान ऐं भारत विच में IC20 वर्ल्ड कप जी सभ खां अहम मैच न्यूयॉर्क जे रुसाओ क्रिकेट स्टेडियम में थी रही आहे, जिते उर्वशी माचीचिया हिन भेरे बि जोश ऐं जज़्बे सां पंहिंजे पसंदीदा रांदीगरनि खे सपोर्ट करण लाइ पहुती आहे। इन खां अॻु जॾहिं उर्वशी स्टेडियम पहुती हुई त नसीम शाह सां संदसि नेण मिलिया हुआ ऐं पोइ ॿिन्ही जी मोहबत जी कहाणी शुरू थियण बाबति ॻाल्हियूं वायरल थी वयूं हुयूं। उर्वशी बाज़ाब्ता तौर ते इन ॻाल्हि खां कॾहिं इनकार नाहे कयो त हू नसीम शाह खे पसंदि नथी करे, पर नसीम शाह इहो वाज़े कयो हो त उर्वशी ऐं हुन विच में को अहिड़ो वास्तो नाहे। उर्वशी मुख़्तलिफ़ वक़्तनि ते नसीम शाह लाइ पसंदीदगीअ जो इज़हार कंदी रही आहे। हिन भेरे बि मैच घर वेही न पर मैदान में ॾिसण लाइ पहुती आहे। मैच ॾिसण लाइ सॼी दुनिया मां मदाह निसाओ स्टेडियम पहुता आहिनि, छो त ही हाई वोल्टेज मैच आहे। हिन मैच जी कमाई सॼी टूर्नामेंट खां वधीक हूंदी आहे। उर्वशी इंस्टाग्राम ते स्टोरीअ में पंहिंजी वीडियो ऐं पोस्ट तस्वीरूं बि शेयर करे रही आहे। हुन लिखियो त मां पाक भारत मैच ॾिसण लाइ न्यूयॉर्क पहुची वई आहियां। मदान खे इन ॻाल्हि जो जवाबु नाहे मिली सघियो त हू भारत खे सपोर्ट कंदी या पाकिस्तानी फास्ट बॉलर नसीम शाह खे सपोर्ट कंदी, छो त मुबैना तौर ते संदसि दिलि में नसीम शाह आहे, पर संदसि वास्तो भारत सां आहे। उन जो वधीक बहितर जवाबु उर्वशी ॾींदी ऐं मुमकिन आहे त मैच खां पोइ संदसि को नओं पैगाम सोशल मीडिया जी सीनत बणिजी वञे। होॾां सचिन तेंदुलकर जी धीउ मॉडल सारा तेंदुलकर शुभनम गिल खे सपोर्ट करण लाइ न्यूयॉर्क पहुती आहे। गुज़िरियल ॾींहुं कुबरा खान नसीम शाह सां मोहबत जो इज़हार करे छॾियो हो। मैच खां पोइ शोबिस शख़्सियतुनि जे वधीक पोस्टुनि में नवां इशारा मिली सघनि था।